दोस्तो मोहनजोदड़ो जेको 1750 BC खां 2500 ताईं किन किताबनि में लिखियलु आहे त 1900 खां वठी 2600 BC ताईं अॼुकल्ह हुयो। मुंहिंजो सुवालु इहो आहे त अगरि मोहनजोदड़ो जी जेका तहज़ीब तबाह न थी हा त अॼोकी जेका सिंध जी सूरत हाल आहे उहा कीअं हुजे हा। अचो त इन ते डिस्कस कयूं। मुंहिंजे ख़्याल में त अगरि मोहनजोदड़ो अॼु ताईं हुजे हा त असांजा जेके सिंध जा वॾा शहर आहिनि जीअं कराची थी वियो, सखर, लाणकाना, हैदराबाद, नवाबशाह, जेके बि आहिनि शहर जेके वॾा, उहे हींअर लंडन ऐं पेरिस खां घटि न हुजनि हा। छो जो उन वक़्तु रिसर्च मुताबिक़ चवनि था त उन वक़्तु जेका शहर जी सूरत हाल हुई, जेका अॼु जे फॉरेन कंट्रीज़ जी आहे, कॉल सिस्टम हुयो तमामु बहितरीनु हुयो ऐं जेको घर ठहियलु हुया उहे पकियुनि सिरनि जा ठहियलु हुया। ॿियो त जेके अनाज जा गोदाम हूंदा हुया, ज़ेवरात हुया, हर क़िस्म जी ख़ुशहाली हुई मुंहिंजे दड़े में। अगरि उहो तबाह न थिए हा त असांजी सिंध हींअर तमामु बहितरीनु हिकु मुल्क हुजे हा। सिंध जी तहज़ीब जे हवाले सां जेका मुंहिंजे दड़े ते फस्ट रिसर्च कई सर जॉन मार्शल हुयो, जेको अमेरिकन हुयो, लेखक हुयो ऐं रिसर्चर हुयो। उन ते रिसर्च कयो। उन चयो त मोहनजोदड़ो सिर्फ़ु खंडर न आहे, हीउ हिकु तमामु बहितरीनु क़दीम ऐं अज़ीम शहर हुयो। ऐं उन लिखियो आहे त मोहनजोदड़ो शहर जेको आहे उन वक़्तु इल्म, तहज़ीब ऐं अमन जी अलामत हुयो। इन ते काफ़ी सिंधी अदबी हवाले सां बुक लिखियलु आहिनि। डॉक्टर नबी बख्श बलोच बि लिखियो हो, साईं GM सैद लिखियो हुयो। सिंध जी तहज़ीब में बि मुंहिंजे दड़े जो ज़िक्र थियलु आहे ऐं काफ़ी इंडियन अदाकारनि बि इन मुंहिंजे दड़े ते फिल्म्स बि ठाहियूं आहिनि, डायरेक्टरनि।